मोहतरम साईं लतीफ़ लिगारी साहब जिन के पाण अचन ऐं तव्हां सां अची ऐं कलाम थियनि। मोहतरम साईं लतीफ़ लिगारी। सचाई थरथेर चढ़ सिचाई तो हलंदे होत गुनोरे हो मिलियो उथी राव रेल बैठन ता वाली। मोहतरम साईं गुलाम सुल्तान साहब कैसे 51 सालनि जो थी वञण ते हिते महिरान सां बाकू स्टेज ते वेठल मुंहिंजा सभु मोहतरम दोस्त ऐं इहो सम्झो त मुंहिंजो उस्ताद असांजो सीनियर इमदाद तंजो ऐं साईं गुलाम नबी काका साहब, साईं ज़फ़र अकबर साहब ऐं साईं रोशन रहमानी साहब साम्हूं वेठल सभु जेके साथी आहियो सभिनी संत शुभ सलाम जे सिंह के अञा जो पढ़े तव्हां जीअं इहा ख़बर पई त गुलाम रसूल जी सालगिरह वेंदी आहे, तव्हांखे शायदि ख़बर हुजे यूनिवर्सिटी जा दोस्त आहियो त असांजी हर रोज़ जी महक आहे। गुलाम रसूल केॾीमहिल मुंहिंजे घर हूंदो आहे या केॾीमहिल आउं हुनजे घर हूंदो आहे, पर डेली असांजी महक थींदी आहे। जरा मूंखे गुलाम रसूल चयो त मूं ते अचिजांइ ऐं दोस्तनि जा ॻाल्हि ॿोल रखजांइ, त यकीन करियो त उन वक़्त खां वठी हिन वक़्त ताईं आउं इन कैफ़ियत में आहियां त तव्हां जेकॾहिं कंहिं बि माण्हू खे हिकिड़ो पासो जेकॾहिं ॼाणो था त उन ते ॻाल्हाइणु घणो ॾुखियो न हूंदो, पर जेकॾहिं तव्हां कंहिं माण्हू सां एतिरा वेझा आहियो जो उन जा समूरा जेके पासा आहिनि उहे तव्हां ते मुनकशिफ़ थियल हुजनि, तव्हांजे आलो हुजनि, त उन शख़्सियत ते ॻाल्हाइणु तमामु घणो मुश्किल हूंदो। उनमें इहो थींदो आहे त आया हिकिड़ी मुख़्तसिर ॻाल्हि में तव्हां उन सां इंसाफ़ करे सघंदव या न। सो गुलाम सुल्तान जो असांजो तमामु पुराणो साथी जिन सां दुख जा वक़्त, सुख जा वक़्त, तकलीफ़ुनि जा वक़्त, जिदोजहद जा वक़्त, इख़्तिलाफ़नि जा वक़्त, इत्तफ़ाक़नि जा वक़्त, एतिरा लम्हा एतिरो त दौर गॾु गुज़ारियो आहे जो यकीन करियो त मूंखे नथो लॻे तव्हां गुलाम रसूल ते ॻाल्हाईंदे पोइ गुलाम रसूल सां उन अंदाज़ में इंसाफ़ करे सघो। हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आउं तव्हां दोस्तनि जे आरो पेश कंदुसि त मजमूई तौर ते जेकॾहिं असां गुलाम रसूल जी शख़्सियत खे ॾिसूं ऐं जेकॾहिं कंहिं बि माण्हू खे चऊं त गुलाम रसूल मुतलिक़ तूं का पंहिंजी राय ऐं जेकॾहिं हू इंसाफ़ ऐं ईमानदारी सां राय ॾींदो त हू इहो चवंदो त हिकिड़ो रज़ा अहमदी, हिकिड़ो पुख़्तो सम्झदार, सोचींदड़, लोचींदड़ ऐं हर वक़्तु मज़ाहिमत जी कैफ़ियत में रहंदड़ शख़्सियत जेको आहे उन जो जेकॾहिं मुख़्तसिर बयानु कजे थो गुलाम रसूल चवंदो थो। गुलाम रसूल जी जेका सियासी उथप आहे सचवा खां वठी या मुख़्तलिफ़ ॿियूं जेके सियासी हुन जदोजहदूं कयूं आहिनि उहे त असांजी वाक़िफ़ियत खां अॻिलियूं आहिनि। जंहिं दौर में असीं गुलाम रसूल सां गॾु रहियासीं उहो ख़ुशूसन वक़्तु आहे जॾहिं असां साईं अलाह साहब वेठा आहिनि, इमदाद साहब वेठा आहिनि, हेॾां सभु असांजा साथी वेठा आहिनि, अली उस्मानी आहे, साईं अमरजी कुमार साहब, सभु दोस्त वेठा आहिनि। उन दौर में जंहिं दौर में इंतिहाई ॾुखिये वक़्त में फाथल हुआसीं, अहिड़ो ॾुखियो वक़्तु आउं सम्झां थो त सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि ते तारीख़ में अॻु कॾहिं कोन आयो। वॾी जदोजहद कईसीं ऐं तमामु घणो आउं सम्झां थो त सिंध यूनिवर्सिटी जी तारीख़ में उन जदोजहद जे नतीजे में जेतिरा हक़ असां उन जदोजहद जे नतीजे में वठी ॾिना उन खां अॻु में शायदि ई कॾहिं मिलिया।
ऐं उन जदोजहद ते जेके ॿुहण जा किरदार हुआ, जेके सरवाणी वारा किरदार हुआ, उन्हनि में ग़ुलाम रसूल चांडियो हो, उन्होंने साईं अलाह वधायो ऐं खोड़ सारा ॿिया साथी हुआ। ऐं जंहिं हिम्मत सां, जंहिं इस्तक़लाल सां, जंहिं जज़्बे सां, जंहिं मज़ाहमती इंतिहा दर्जे जी जेका माण्हू ते कैफ़ियत तारी थींदी आहे, उन कैफ़ियत सां ग़ुलाम रसूल जेको पंहिंजो किरदारु निभायो, आउं चवां थो उन हवाले सां ग़ुलाम रसूल खे असां समूरी सथ जेके बि उन्हनि ज़ेर अता हुआसीं, उन्हनि सभिनी में वधीक जेको आहे सो दौड़णो पियो, वधीक तकलीफ़ूं सहणियूं पियूं, नौकिरी डिसमिस थी, क्वार्टर जेको आहे सो वैकेट कराइण जे लाइ ऑर्डर निकिता, 7 केस दाख़िल थिया, पर ही उहो माण्हू जेको हिकिड़ो इंच बि पोइ हिते न अचो, आख़िर ते साबित करे रहियो। उन हवाले सां आउं सम्झां थो त ग़ुलाम रसूल असांजी समूरी सभु जेके बि जदोजहद जे अंदरि हुआसीं, उन्हनि सभिनी खां वधीक मान कयो। ॿिया खोड़ सारा पासा आहिनि, जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त ग़ुलाम रसूल सां घणो वक़्तु गुज़ारियो आहे। इहो ख़ासि तौर ते आउं सम्झां थो त माण्हुनि खे जेका नज़रियाती पुख़्तगी आहे, फ़िक्री बलूगत जेका आहे, उहा माण्हुनि खे वाक़ई बचाए रास्ते। अॼु साईं इमदाद अहमद साहिब जिन असां सां गॾु वेठा आहिनि। अॼु HRCP पाण प्रोफेसर हुआ खैरपुर यूनिवर्सिटी जे अंदरि, ऐं उतां जीअं रिटायर कयूं त उन खां पोइ हाणे HRCP में असांजे हैदराबाद साईं हैदराबाद जा कन्वीनर आहिनि। ऐं आउं सम्झां थो त मुंहिंजो HRCP जे दोस्तनि सां घणे अरसे खां वठी वास्तो रहियो आहे, पर हीउ जेको दौरु आहे इहो दौरु अञा वधीक ॾुखियो बि आहे, पर सिंध जे करे सवलो दौरु रहियो कोन्हे। पर साईं जे HRCP में अचण खां पोइ HRCP जी जदोजहद जा रुख़ तब्दील थिया। उन जो बुनियादी हिकिड़ो सबबु आहे, उहो सबबु इहो त साईं नज़रियाती फ़िक्री तौर ते ऐं उन पुख़्तगी जे उन्हनि आदर्शनि जे पादाश में झेलूं कचियूं, तकलीफ़ूं सचियूं, हर क़िस्म जूं मुसीबतूं सहूबतूं बर्दाश्त कयूं। ऐं अॼु उहा साॻी जेका नज़रियाती पुख़्तगी आहे, ग़रीब माण्हुनि सां, पोरियतनि सां, बेवसनि सां, उन जो फ़िक्री ऐं शऊरी ऐं नज़रियाती जेको रिश्तो आहे, उन रिश्ते जे नाते अॼु साईं उन मक़ाम ते वेठा आहिनि ऐं उन्हनि जो किरदारु निहारो आहे। त ग़ुलाम रसूल जे हवाले सां बि ईअं थिए आउं चवंदुसि त ग़ुलाम रसूल जे अंदरि जेको लतीफ़ वसे थो, जेकॾहिं कंहिं बि माण्हू जे अंदरि लतीफ़ जहिड़ी हस्ती वसे, इहा का नंढड़ी ॻाल्हि कोन्हे। जेकॾहिं कंहिं बि माण्हू जे अंदरि लतीफ़ वसंदो त यकीनन उहो माण्हू, जीअं मिसाल जे तौर ते लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत तव्हांजे आलो पेश कयां, मथनि टुबकड़ा सिकंदड़ा हथ, खुड़ियूं खीर भुकलियूं, पगर सिर पेर, इहा वड़ वेड़ी जनमू लोॾाई लखिया। लतीफ़ तव्हांखे हुए राग़ब करे थो उन्हनि माण्हुनि ॾाढे के बेवसा। लतीफ़ फ़िक्री तौर ते तव्हांखे उन ई रस्ते ते वठी थो वञे जिते अवतड़ आहे, तड़ कोन्हे। ऐं छुछन भर छुटकी हीअं भर हली बि मंज़िल ॾांहुं वञण जो ॾस जेको लतीफ़ ॾिए थो, उहो लतीफ़ जेकॾहिं कंहिं बि माण्हू जे सीने जे अंदरि आहे त यकीनन उन माण्हू जे अंदरि जज़्बे जी सतह बि आहे। त ग़ुलाम रसूल जंहिं तरीक़े सां मोहबत करे थो लतीफ़ सां मोहबत करणु माना सिंध सां मोहबत करणु, लतीफ़ सां मोहबत करणु माना पोरियतनि सां मोहबत करणु, लतीफ़ सां मोहबत करणु माना हिन सॼी दुनिया सां, सॼे आलम सां, हिन सॼी मौजूदात सां मोहबत करणु, लतीफ़ खे सभु कस ॾिए थो ऐं उन सां मोहबत पंहिंजो ग़ुलाम रसूल करे थो। इहो ई सबबु आहे जो ग़ुलाम रसूल असां सभिनी में हिकिड़ी यारी शख़्सियत जो मालिक मानंदा आहियूं। ॿिया खोड़ सारा उनजा पासा आहिनि, साथी ॿिया असांजा वेठा आहिनि, उहे बि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा। ऐं पहिरां ॿीहर ग़ुलाम रसूल खे पंहिंजे इन दौरान हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो रहां
क्रोपाटकन नाले हिकिड़ो तमामु वॾो फ़लसफ़ी और शाइर उनजो हिकिड़ो किताबु आहे नौजवाननि लाइ। उन किताब जी शुरूआति ईअं आहे त हीअ किताबु नौजवाननि लाइ लिखियो आहे। उनजी वज़ाहत ईअं आहे त नौजवाननि मां मुंहिंजी मुराद उमिरि में नौजवान आहे। नौजवाननि मां मुंहिंजी मुराद जेके ज़हनी ऐं शौरी तरह नौजवान आहे। जेकर को बि माण्हू उमिरि जे हिसाब सां नौजवान आहे ऐं शौरी हवाले सां पोड़ो आहे, ज़ईफ़ आहे, तो महिरबानी करे हीअ किताब पढ़ण जो कष्ट न करे। सो 51 साल हींअर ग़ुलाम रसूल जी जमात थी आहे, पर हू अञा नौजवान आहे, छाकाणि जो उनजे अंदरि में जेका उणतुण आहे, जेका जुस्तजू जी तांग आहे, जेको इश्क आहे, उहो इश्क जा सलामत आहे। जंहिंजो इश्क सलामत आहे उहो कॾहिं पोड़ो न आहे थियणो। ग़ुलाम रसूल खे पंहिंजे 51 साल जे लख लख मुबारकूं तव्हां दोस्तनि खे ॾिनायूं।